नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पनवाकल में नाहक क़तल थींदड़ पीउ पुट अलबेलो चाचड़ ऐं परवेज़ चाचड़ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ घोटकी में चाचड़ बिरादरी ऐं शहरियुनि एहतियात ऐं मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, लाला कैसर ज़मान पठान, एडवोकेट राव मोहम्मद नवीद ऐं ॿिनि कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे अॻुवाणी चयो आहे त 10 ॾींहं अॻु पनवाकल जे भाईजी थाणे जी हद में पीउ पुट अलबेलो चाचड़ ऐं परवेज़ चाचड़ खे मुल्ज़िमान पारां बेदर्दी सां फायरिंग करे क़त्ल कयो वियो। क़त्ल थियल अलबेलो ऐं परवेज़ चाचड़ जे क़त्ल में नामज़द जवाबदारनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिं जे करे चाचड़ बिरादरी में बेचैनी फैलियल आहे। हिननि चयो त माका बिरादरी जे माण्हुनि असांजे ॿिन्ही माण्हुनि खे बिला जवाज़ क़त्ल कयो आहे। हिन बावजूदि पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयो त चाचड़ बिरादरी जे ॿिन्ही माण्हुनि जो केस में घुर्बल मुल्ज़िमान खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾिनी वञनि। ॿी सूरत में चाचड़ बिरादरी पारां DIG सखर ऑफिस जे साम्हूं एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।